सिंध हेडलाइन न्यूज़ जो सिंध के सलाम। पीर नुनारी जी आवाज़ सां दानियाल सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध रूरल डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन पारां शिरकतगाह ऐं कैनेडियन गवर्नमेंट जे सहकार सां हिक ॾींहं जो तरबियती वर्कशॉप HRCP ऑफिस में थी गुज़रियो, जंहिंमें 11 ॼणनि खे सिन्फ़ बाबति ऐं सिन्फ़ी फ़र्क़ बाबति सिख्या ॾिनी वई। हिन ट्रेनिंग प्रोग्राम जो सिख्या ॾींदड़ इरशाद जूणे जो हो। हिन प्रोग्राम में सिन्फ़ बाबति आगाही ॾिनी वई ऐं सिन्फ़ी फ़र्क़ बाबति सेखारियो वियो। उन्हनि जा कहिड़ा कहिड़ा हक़ आहिनि। हिननि वधीक ॿुधायो त हिक लीडर में कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ासियतूं हुजनि, उहो हालतुनि खे कीअं मुंहुं ॾिए थो, कहिड़ी तरह पूरी हालत खे ऑब्ज़र्व करे उन ई पटांदड़ फ़ैसिला करे थो। हिननि चयो त हिक लीडर ई पूरी टीम खे खणी हले थो, पोइ उहो मुल्क हुजे या ॿी का फील्ड हुजे, जंहिंमें हू हालतुनि मुताबिक़ अचीवमेंट्स हासिलु करे थो।